कैंसर एक मौतमार ऐं जिस्म में तेज़ीअ सां फहिलजण वारो अहिड़ो मर्ज़ आहे जंहिंजी फौरी सुञाणप कजे त उन खां बची सघिजे थो, पर घणे क़दुरु इन मर्ज़ बाबति तकिड़ी ॼाण नाहे थींदी। माहिरनि रत टेस्ट जो हिकु अहिड़ो तरीक़ो ॻोल्हे लधो आहे जंहिंजी मदद सां कैंसर खे ख़तरनाक हद ताईं पहचण या कैंसर जी बीमारी खां अॻु ई जाचे सघिजे थो। मल्टी कैंसर अर्ली डिटेक्शन MCED नाले इहा टेस्ट रत में मौजूद मालिक्यूलनि खे सुञाणण जो कमु करे थी। कैंसर जा सेल पंहिंजो DNA रत में शामिल कंदा आहिनि, जिन में इहा ॼाण मौजूद हूंदी आहे त उहे कहिड़े हंध खां ख़ारिज थिया ऐं कहिड़ी कैंसर जो इशारो आहिनि। इहा जदीद MCED टेस्ट अहिड़े क़िस्म जे मालिक्यूली बारकोड्स खे सुञाणींदी आहे जेकी कैंसर मुतासिर DNA में मौजूद हूंदा आहिनि, जंहिंखां पोइ मिथाइलेशन DNA ते गौर करे कैंसर जी शुरूआती स्टेजिस बाबति ॼाण हासिल करे सघिजे। इन सॼे कार-खेर जो क्रेडिट ग्रेल कंपनी ॾांहुं वञे थो, जंहिं कैंसर बाबति अॻुवाट आगाही ॾींदड़ MCED टेस्ट जो ऐलान कयो आहे।